ٹنڈو محمد خان में म्यूनिसिपल अमलदारनि ख़िलाफ़ STB तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सिटी सदर मुनवर सूमरो, जुमन मल्ला, इम्तियाज़ नुनारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते अॻवाणनि चयो त टंडो मोहम्मद खान शहर म्यूनिसिपल कमेटी जे अमलदारनि जी नाअहली सबबि खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। शहर जी सूमरा पाड़े, शौकत कॉलोनी, टालपुर कॉलोनी, बहिराणी पाड़े ऐं ॿियनि इलाइक़नि में रोज़ानो गटरनि जो गंदो पाणी बीहण करे शहरी सख़्त अज़ाब में आहिनि। हुननि चयो त गंद किचिरो रोडनि ऐं रस्तनि ते हुअण करे मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। गंदगी सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे। हुननि वधीक चयो त म्यूनिसिपल अमलदारनि खे बार बार शिकायतूं कयूं वयूं आहिनि, पर हू ॿुधण लाइ तयार न आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गटरनि जो गंदो पाणी बीहण करे मुहर्रम हराम जे मातमी जुलूसनि ऐं मजलिसनि में अचण लाइ मोमिननि खे सख़्त ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। हुननि म्यूनिसिपल अमलदारनि खे 3 ॾींहं जो अल्टीमेटम ॾींदे चयो त गटरनि जो गंदो पाणी नेकाल करण ऐं गंदगी न हटाई वई त संदनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो।